जी नाज़रीन, असी मौजूद आहियूं ॻोठ दोस्त धणी बख़्शी वसाण में। पीपुल्स पार्टी तालके सांगड़ जो अॻूणो सदर ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो बुनियादी वर्कर हाजी मोहम्मद अयूब वसाण असां सां मौजूदु आहे। मकानी चूंडूं ऐं पीपुल्स पार्टी में जेके मुख़्तलिफ़ यूसीज़ में सीटनि ते इख़्तिलाफ़ आहिनि, उन हवाले सां असां सां तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं। अचो त हाजी मोहम्मद अयूब वसाण सां हिन मामले ते मकानी इलेक्शन जे हवाले सां गुफ़्तगू कयूं त साईं जो वधीक छा चवणु आहे। पीपुल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां यूसी बेरमबरी जी जेका मकानी इलेक्शन जे हवाले सां तव्हां वॾो वॾो फ़ैसिलो कयो त असीं आज़ादु उम्मीदवार मैदान में आणींदासीं, पीपुल्स पार्टी जे टिकट ते इलेक्शन न विढ़ंदासीं, वरी उन फ़ैसिले खे तव्हां वापसि वरितो। हिन सॼे मामले खे तव्हां कीअं पहिरीं ॻाल्हि त असां कॾहिं बि कोन थी चाहियोसीं त असां पीपुल्स पार्टी जो प्लेटफॉर्म छॾे ऐं दोस्त जेके आहिनि सो इलेक्शन विढ़नि। असुल में छा हुयो जो असां हिते जेके बि फ़ैसिला कया आहिनि मुतफ़िक़े राय सां कया आहिनि। हिते जे लोकल जेके दोस्त आहिनि ऐं हीअ उहा यूनियन काउंसिल आहे जंहिंमें मुखालफ़त में सिर्फ़ु 200-300 वोट ईंदा आहिनि, बाक़ी टोटल पीपुल्स पार्टी जी आहे। त असां उन हिसाब सां वेही पाण में फ़ैसिलो कयोसीं। त मां पहिरियां डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर थी चुको आहियां, नज़र मोहम्मद पहिरियां चेयरमैन थी चुको आहे। त असां जो पहिरियां फ़ैसिलो कयो हाणे नवनि दोस्तनि खे आणींदासीं। त उन में जेके बि पहिरियां हुआ, जेके हींअर उम्मीदवार आंदा, उहे अॻु में पहिरियां बि थी चुका आहिनि। त असांजो कमिटमेंट्स बि हुयूं दोस्तनि सां। कमिटमेंट्स असांजूं घणियूं हुयूं पार्टी लेवल ते, त भई तव्हांखे स्कीमूं ॾींदासीं, तव्हांखे नौकरियूं बि वठी ॾींदासीं तव्हां सां। त उहे त असीं न पूरो करे सघिया आहियूं, पर असां इहो बि कमिटमेंट हुई त असीं आईंदा तव्हां दोस्तनि खे अकोमोडेट कंदासीं। उन में असां हिकिड़ा वर्कर आंदा, हिकिड़ी सीट जो ई मसइलो हो जेको वाइस चेयरमैन जो। असां उहा उन्हनि दोस्तनि सां अॻिए इलेक्शन में वाइदो कयो त असां वरी उन्हनि खे ॾेई छॾीसीं उहा सीट। ऐं असां पाण सभु कुझु छॾे ॾिनोसीं। असांजो मसइलो इहो हुयो त असांखे ॿुधो न वियो। ऐं जेके बि क्लब मूं इहा ई ॻाल्हि कई त आउं पीपुल्स पार्टी जो हिकिड़ो अदना कारकुन आहियां, को वॾो माण्हू कोन आहियां, वर्कर आहियां। पर वर्कर में आउं सीनियर वर्कर आहियां। इहा ख़बर अदी फरियाल खे पए, उन जे अॻियां मूं रिज़र्वेशन अॼु खां कुझु साल अॻु में रखिया आहिनि। इहा शइ मूं डिविज़नल सदर जे अॻियां बि रखी आहे। ऐं असांजे डिस्ट्रिक्ट जी जेके मीटिंगूं आहिनि उन्हनि जे रिकॉर्ड ते पए त मूं रिज़र्वेशन रखिया आहिनि, रुगो पंहिंजा न पर कारकुननि जा। त तव्हां कारकुननि खे जेका आहे सा अहमियत ॾियो। आउं को पंहिंजी सीट लाइ त कोन विढ़ियोसि या पंहिंजे लाइ त कोन विढ़ियोसि। त उन लाइ मजबूरन असांखे करिणो पियो। त असांखे उन्हनि माण्हुनि सां गॾु बीहणो आहे, असांखे उन्हनि वर्करनि सां गॾु बीहणो आहे। त असां उन्हनि सां गॾु बीठासीं। उन्हनि चयो त साईं जेकॾहिं इहा आहे त भला पोइ असीं छा करियूं। त असां उन्हनि खे चयो त बाबा असीं तव्हां सां गॾु आहियूं। असां उहो फ़ैसिलो कयोसीं। उन खां पोइ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आयो। डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आहे असांजो, उनखे मान ॾियणो हुयो, छो त पार्टीअ हिकिड़ो मुंतख़ब कयो आहे ज़िले जो अॻुवाण तनज़ीम जे तरफ़ खां ॿियनि मामलनि में। उन असांखे यकीन ॾियारियो ॾिनो। असांखे रुगो उहो सिर्फ़ु असांखे हिन इलेक्शन लाइ कोन, असांखे काफ़ी रिज़र्वेशन हुआ। ऐं असां बार बार चवंदा आया आहियूं त बाबा असांखे न पर कारकुननि खे ॿुधो वञे, कारकुननि जी राय खे अहमियत ॾिनी वञे। तव्हां हिकिड़ी शइ आहे उहा तव्हां उन कारकुन खे वञी छॾायो। कल्ह डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आयो त असां उन्हनि सभिनी कारकुननि खे घुरायो आहे, उन्हनि जे अॻियां ॻाल्हि रखी अथऊं। त अर्ज़ु इहो आहे जेका हुननि असांखे जे अॻियां ॻाल्हि कई त बाबा आउं सभिनी कारकुननि जी, इहो न त को असांजी यूसी जी, पर ॿियनि यूसियुनि में बि जेके रिज़र्वेशन आहिनि उहे ख़तमु कंदासीं गॾिजी वेही। त असां पंहिंजो फ़ैसिलो वापसि वरितो आहे। ऐं असां हुनखे इहा बि ऑफर कई, असांजो त हिकिड़ो शाहजहां मुंहिंजो भाइटियो बीठो आहे। मुंहिंजा भाइटिया त 25 आहिनि, असां शाहजहां खे छो बीहारियो आहे। हिकिड़ो त हुनजे पीउ जूं कुर्बानियूं हुयूं, ॿियो त असां सां गॾु जेको हले थो असीं ॾिसूं था त उन में उहा कैपेबिलिटी आहे, उहो अॻिते इहा शइ करे सघे थो। जेकॾहिं हिन में न हुजे हा त असीं न ॾियूं हा हिनखे, असां हिन में ॾिनी। असां हिनखे कल्ह असां इहा बि ऑफर कई सदर साहिब खे, त असां वटि सिर्फ़ु हीअ आहे जंहिंखे असीं पहिरियों दफ़ो बीहारियूं पिया। जेकॾहिं डिस्ट्रिक्ट कमेटी तव्हां आया आहियो
पार्टी जा तव्हांखे असीं इम्तिहान में कोन था वञूं। असां बाबा डिस्ट्रिक्ट कमेटी जे काउंसिल जी जेका सीट भले तव्हां कंहिंखे ॾेई छॾियो। हुन असांजो उहो मान रखियईं कि न तव्हांजो हक़ु आहे, शौकत जो हक़ु आहे, इन खां वधीक कंहिंजो कोन्हे को। इहे सभु ॻाल्हियूं हाणे गॾु ॿियो वफ़द में ॿिया दोस्त बि हुआ ऐं सॼी दोस्तनि जे साम्हूं की तव्हांजा रिज़र्वेशन ख़तमु कया वेंदा ऐं सभिनी दोस्तनि जा, ईअं न त रुॻो बहिरंबर यूसी जा, ॿियनि यूनियन काउंसिल में बि जेके आहिनि उन्हनि में। त आउं अॼु बि उन्हनि कारकुननि सां गॾु आहियां, सुभाणे बि उन्हनि कारकुननि सां गॾु आहियां। ऐं को वॾो माण्हू न आहियां, ऐं पीपुल्स पार्टी में रहियो आहियां ऐं पीपुल्स पार्टी में बि कारकुन थी रहियो आहियां। तव्हां पीपुल्स पार्टी जा बुनियादी वर्कर आहियो, कारकुन रहिया आहियो, हर प्रोग्राम में एक्टिव रहिया आहियो, हर प्रोग्राम में तव्हांजी शमूलियत आहे। पोइ पीपुल्स पार्टी जो धरणो हुजे, पीपुल्स पार्टी जो सॾु हुजे, जलसो हुजे, हिते हुजे, पंजाब हुजे, पेशावर हुजे, जिते जिते जलसा थियनि असीं तव्हांजी अटेंडेंस ॾिसंदा रहिया आहियूं। उनखां सवाइ तव्हां पीपुल्स पार्टी तालके सांगड़ जा सदर बि रहिया आहियो ऐं हिन सॼे माहौल खे ॾिसो था। पीपुल्स पार्टी जे ॾुखियनि दौरनि में बि तव्हां पीपुल्स पार्टी सां वफ़ा कई। जेको कल्ह फ़ैसिलो थियो आहे इन में तव्हां केतिरा मुतमिन आहियो, जेको फौरी तौर ते उनजो रिएक्शन थियो आहे? ॾिसो न, असां जेकॾहिं हक़ जी ॻाल्हि न हुजे हा त शायदि डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बि उहा शइ न मञे हा। हिकिड़ी हक़ जी ॻाल्हि हुई, हुन उहा ॻाल्हि खे एप्रिशिएट कयो त हीउ हक़ु हिननि माण्हुनि जो हुयो, त असीं उन मां मुतमिन आहियूं। ठीकु आहे, उन्हनि खे मिलियो, पर असीं इहो था चाहियूं त असांजी जेका यूनियन काउंसिल जंहिंमें आउं चवां थो त मुखालफ़त में वोट कोन्हनि, उते तव्हां पार्टीअ में पार्टी न ठाहियो। ऐं दोस्तनि उन्हनि खे थो चवां त इहो मुंहिंजो नुक़सानु कोन था कयो, असां त हींअर बि छॾे ॾिनो, इहो तव्हां पंहिंजो नुक़सानु था कयो, पंहिंजो नुक़सानु कोन था कयो, पर तव्हां पीपुल्स पार्टी जो नुक़सानु था कयो। ऐं उन्हनि धुरनि खे ॿुधाइण थो चाहियां त इहो अयूब वसाण जो नुक़सानु कोन्हे को, पीपुल्स पार्टी जो नुक़सानु आहे। माण्हुनि खे आणे बरगला, जॾहिं असां हिकिड़ो मुतफ़िक़ा तौर ते फ़ैसिलो करे छॾियो हुयो त भई ही शयूं आहिनि, ही मूंखे मिलणो आहे, असां उहे सभु शयूं छॾियूं, त उहो माण्हू छो आयो आहे? असांखे ॾुख सिर्फ़ु इहो आहे त पार्टीअ में पार्टी न ठाही वञे। ऐं निसार खोड़े साहिब खे ॿियनि खे बि अपील कंदुसि त तव्हां बराए महिरबानी तव्हांखे अॻु में पियो त असीं कारकुन लेवल जा माण्हू आहियूं, असीं कारकुन आहियूं, असीं को वॾा माण्हू कोन आहियूं, असीं कारकुन आहियूं पीपुल्स पार्टी जा। पर असीं उन जेके ग़लति शयूं थीनि थियूं त उन्हनि खे तव्हां या ग़लति तव्हांखे मञाइणो पए त तव्हां उनखे मुतमिन त कयो। तव्हां घरां वेही माण्हू उहो फ़ैसिलो थो करे, जंहिं माण्हू फ़ैसिलो थो करे उन खां पुछो त उन देह में ॻोठ घणा आहिनि, उनखां पुछो त असांजे ॻोठ त ॿुधायो, असांजी यूनियन काउंसिल में वॾा ॻोठ घणा आहिनि उहे ॿुधाइनि। उहे असांखे ॿुधाइनि त तव्हां हुते फाताऊं घणियूं कयूं आहिनि, माण्हुनि वटि आया केतिरा आहियो। मां त पंहिंजे पाण खे चवंदुसि न फलाणो ढिमको कुझु आहियां, पर मुंहिंजी कारकर्दगी त साम्हूं हूंदी न। ऐं इहो कोन थो चवां त रुॻो बहिरंबरी, पर इहे रिज़र्वेशन सेठार पीर में पियनि, इहे रिज़र्वेशन साधणे में पियनि, इहे रिज़र्वेशन जेके आहिनि सो टंडे मिठा खान में पियनि, चोटियारनि में पियनि, ॿियनि यूनियन काउंसिलुनि में पियनि। ॿिया दोस्त बि कल्ह खां वठी त उन्हनि सां बि इहा ई ॻाल्हि थी आहे त बाबा सब्र करियो, सभु शइ। ऐं वरी उन पेरनि ते ई बीठो आहियां, कल्ह खां वठी इहो सॼो हले पियो सिलसिलो। बाबा जॾहिं हिकिड़ो प्रेसिडेंट आयो आहे, उहो चए थो त आउं मसइलो हल कंदुसि, ऐं उन्हनि पेरनि ते बीठो आहियां। इलेक्शन आहे, ऐं चाहियां थो त पार्टी जो नुक़सानु न थिए, मुंहिंजो ज़ाती त कोन्हे, पार्टीअ खे नुक़सानु। ऐं हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि कयां जंहिंमां पार्टीअ खे नुक़सानु थिए, तव्हां उहे रिज़र्वेशन डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट वटि रखो, तव्हां उहे इंफॉर्मेशन असांजो सेक्रेटरी आहे उन्हनि जे अॻियां रखो, उन्हनि सभिनी खे त पार्टी जी लेवल ते उहे रखनि। उन खां पोइ आउं हर कारकुन सां गॾु आहियां, ऐं हींअर बि उन जॻह ते आहियां त असीं शहीदनि जे मज़ार ते हलंदासीं। असीं छो जो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जेका ज़बान असांखे ॾिनी हुई, ही उहा ज़बान असांजी खसणु चाहिनि था, असां में पंहिंजा लफ़्ज़ विझी वात में चवनि था त इहे ॻाल्हायो। इहो कॾहिं कारकुन न कंदो ऐं असीं न कंदासीं। असां ॾियणु त हिननि खे खपे न, पर असीं कारकुन था फ़ैसिलो ॾियणु हलूं, उहो बि शहीदनि जी मज़ार ते, क़ुर शरीफ़ ते। कंहिं अॼु डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट खां सवाइ को मां आयो आहे हिते असां वटि, मूं को पंहिंजी ज़ाती जेका ॻाल्हि त कोन कई आहे, मूं कारकुननि जी ॻाल्हि कई आहे न। भला असांखे हुते क़ुर ते कूड़ो करे छॾीनि न शहीदनि जी मज़ार ते। जेकॾहिं असीं कूड़ा आहियूं, असीं मुफ़ाद परस्त आहियूं, असीं था ॻाल्हियूं करियूं, अमी बि वेही ॻाल्हियूं करियूं। असां ग़लति ॻाल्हि कई आहे त असांखे सूबाई क़यादत चवे, असांखे डिस्ट्रिक्ट जी क़यादत चवे। जॾहिं डिस्ट्रिक्ट जे प्रेसिडेंट इन शइ खे ग़लति सम्झो आहे त उहो आयो आहे न, असां हुनखे मान ॾिनो आहे।
जेकॾहिं असीं पंहिंजनि खे मान न ॾींदासीं, पंहिंजनि उहिदेदारनि खे मान न ॾींदासीं, त हाजी अयूब हिकिड़े दोस्त हलाइनि पिया त बाबा इहे इन ॻाल्हि खे ग़लति रंग न ॾिनो वञे, असांखे इज़त रखणी आहे, असांखे पंहिंजे प्रेसिडेंट जी हिन प्रेसिडेंट हुआ जंहिंजो पियो ॾुखियनि दौरनि में जान मोहम्मद हिंगोर जे पंहिंजो बंगलो खोलियो, जेको पुराणो दौरु हो उन्हनि में हिननि जूं छा कुर्बानियूं आहिनि। उनजो पुटु आहे, पीपुल्स पार्टी जो सदर आहे। असीं पंहिंजे पार्टी जे सदर खे मान न ॾींदासीं त पोइ बाक़ी छा थींदो। ऐं पंहिंजी अञा पर असां डिस्ट्रिक्ट काउंसिल जी सीट हिन जे अॻियां रखीसीं त असां हाणे इहा छॾियूं था। हुन चयो न, इहो अव्हांजो हक़ु आहे। असांजो जेकॾहिं अवी हक़ु बि आहे, असीं छॾियूं था। मान ॾिबो आहे कंहिंखे, कंहिंखे इज़त ॾिबी आहे कंहिंखे, त असां उहा शइ रखी आहे। असांखे कंहिं बि शइ जी लालच कोन्हे का। कुझु दोस्त फेसबुकनि ते हलाइनि पिया त ग़लति ॻाल्हियूं न कयो, तव्हां पार्टीअ में डफेड़ पैदा न कयो त बाबा फलाणे वटि हली वियो, हली आयो आहे त आउं हिकिड़ो कारकुन हुउसि, सीनियर कारकुन हुउसि, मूंखे ॾुखो हू हली आयो मूं वटि, उहा ॻाल्हि थी वई त असां उन ॻाल्हि खे ख़तमु कयो। पर असीं उन्हनि पेरनि ते अञा बि बीठल आहियूं। असीं शहीद जी मज़ार ते वेंदासीं जेकॾहिं फ़ैसिला सभिनी जे हक़ में बि थी विया हलिया, रिज़र्वेशन ख़तमु थी विया तॾहिं बि वेंदासीं, जेकॾहिं नथा थियनि तॾहिं बि वेंदासीं। असीं उन शहीद जी पार्टीअ जा कारकुन आहियूं जंहिं तख़्तेदार ते बि हक़ सच जे लाइ चढ़ियो। असीं उन शहीद राणीअ जा आहियूं जंहिंखे मुशरफ जहिड़े गद्दार हिकिड़े आमिर ललकारियो, पर हू पंहिंजा बच्चा छॾे आई। असीं उन पार्टीअ जा कारकुन आहियूं, असीं उन फ़लसफ़े ते था हलूं। असीं कंहिं वॾेरे जा कंहिं ॿिए जा नौकर कोन आहियूं ऐं नौकर थींदासीं बि कोन। ग़लतफ़हमियुनि में को बि न रहे। ऐं इहो थो चाहियां त डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट साहिबु आयो आहे, हिननि शयुनि खे तव्हां उन नज़र सां ई ॾिसी, कारकुन जेके आहिनि दोस्त जिन खे रिज़र्वेशन आहिनि उहे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट सां रखनि, उन्हनि जे अॻियां अपीलूं कनि। तंहिंखां पोइ बि मोहम्मद अयूब वसाण तव्हां सां ॿधल आहे, घर कारकुन सां, जंहिंसां बेवाजबी थींदी जो नथो थिए। ऐं हर प्लेटफार्म ते तव्हां सां गॾु हलण लाइ तयारु आहियां। उन्हनि खे ॿुधी जेको हुनजी हक़ी राय हूंदी। हिकिड़ो माण्हू चयो थो साईं फलाणे माण्हू मूं वटि मुंहिंजो पाणीअ जो वारो आहे, इन जे करे आऊं, त इहे शयूं असीं पार्टी में कोन आणींदासीं। असीं पार्टीअ में उहे शयूं आणींदासीं जेके पार्टी लेवल ते पार्टी जूं हक़ी आहिनि ॻाल्हियूं शयूं आहिनि, उन्हनि खे असीं आणींदासीं। उन्हनि दोस्तनि खे असीं वठी हलंदासीं। हिकिड़े माण्हूअ जो कंहिंसां ज़ाती वेर आहे त उहा उनजो मसइलो आहे, उहो उन लेवल ते हल करे। पर पार्टीअ में रही पार्टी जूं जेके शयूं आहिनि असीं उहे उन लेवल ते हल कंदासीं। ऐं असीं इनशाला जिन पेरनि ते आहियूं, जेके बाक़ी दोस्त आहिनि जिन खे रिज़र्वेशन आहिनि, उन्हनि जी का कमेटी ठाहिनि था, कल्ह थिए त उन्हनि जा उहे रिज़र्वेशन ख़तमु कंदा या उन्हनि खे अकोमोडेट कंदा। त इन सिलसिले में जेको आहे सो सदर साहिब सां ॻाल्हि थी आहे असांजी। पर सदर साहिब सां तव्हांजी ॻाल्हि थी, तव्हां हुनखे मान ॾिनो ऐं हुन फ़ैसिलो पंहिंजो वापसि वरितो, तव्हांजी जेका उमेदवार हो हुनखे आंदो आहे। हाणे तव्हां छा था चओ, यूनियन काउंसिल बेरमबरी में केतिरी अक्सर सां पीपुल्स पार्टी कामयाबु थींदी? सही, इनशाला तमामु सुठी अक्सर सां कामयाबु थींदी, तमामु सुठी अक्सर सां कामयाबु थींदी। जीअं अॻु में थी आहे ऐं उन ई हिसाब सां कामयाबु थींदी इनशाला पीपुल्स पार्टी। हुन खां अलावा ज़िले जी सॼी सियासी सूरत हाल मकानी चूंडनि जे हवाले सां पीपुल्स पार्टी केतिरी भारी नज़र अचे थी? सही, हाणे मुख़्तलिफ़ तहलकनि में दोस्त आहिनि, उहे पंहिंजे हिसाब सां फ़ैसिला कनि पिया। ऐं सम्झा थो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी जेका आहे सा पोज़ीशन मज़बूत आहे ऐं दोस्त गॾिजी फ़ैसिलो कंदा ऐं गॾिजी वेही शयूं कंदा त आउं सम्झां थो त पीपुल्स पार्टीअ खे तमामु सुठी मोट मिलंदी। पर जेकी अना परस्ती ऐं पंहिंजी परस्ती, क़ौम परस्ती ऐं नसुल परस्ती, क़ौम परस्ती नसुल परस्ती असीं कंदासीं त आउं चाहियां त सभु मुंहिंजा माण्हू अकोमोडेट थियनि, त इहो न थिए। हिते हिकिड़ी पार्टी जी शइ आहे, उनखे उन अंदाज़ सां जेकॾहिं कंदा त ठीकु ठाकु असांजी पोज़ीशन रहंदी पार्टी जी। ऐं हीअ मकानी चूंडुनि जे हिते तव्हां सही कमु करे था वञो त अॻिते लाइ तव्हांखे जेके आईंदा चूंडूं अचनि पियूं उन में तव्हांखे तकलीफ़ न थींदी, छो जो उहे वर्कर, उहे कारकुन अॻिते हली कमु कंदा। पीपुल्स पार्टी जे जेके ज़िले सांगड़ पर पंहिंजे यूनियन काउंसिल सतह ते, तालके सतह ते, ज़िले सतह ते पीपुल्स पार्टी जे कारकुननि में ईअं तव्हां कीअं उत्साह आहे या कारकुन दरबदर? इहा ॾाढी ॾुख जी ॻाल्हि आहे। उनजो हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॿुधायां त भुट्टे साहिब जो साथी कामरेड झंडो, जंहिंजो हाणे थोरे टाइम में ई वफ़ात करे वियो आहे, जेको मुख़्तलिफ़ उहिदनि तां थी आख़िर में जनरल सेक्रेटरी बि रहियो हिन
तहलके जो ऐं डिस्ट्रिक्ट तहलके जो सदर बि हुयुसि। इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो आख़िरी वक़्त में असां एॾा बेहिस हुआसीं जो असां हुन जे लाइ कुझु बि न करे सघियासीं। मूं वटि हुन जी आख़िरी टाइम जी वीडियो आहे। मूं सोचियो त या हुन जी शेयर न कजे, हुन जे अज़ीज़नि जी दिलि आज़ारी थींदी त हुनखे केॾो ॾुखु हुयो। ऐं आऊं त नंढिड़ो माण्हू आहियां, मुंहिंजे जेका वस में हुई मूं हुनजी ख़िदमत कई, हुनखे हॉस्पिटल खणाए वियुसि, हुनजो जेको बि थी सघियो उते उहो कयोसीं। पर अफ़सोस इहो आहे त हुनखे उहा शइ पंहिंजी हयाती में न मिली। पर हुनजो आख़िरी बि इहो हुयो त पार्टी जी पार्ट अथव अदा हिननि खे ई पार्टी जी हुन ॻाल्हि खे इहो हिकिड़ो अंदर जो ॾुखु आहे। हुनजी जेका उहा वीडियो आहे, जेकॾहिं आऊं उहा आम करनि तव्हां सभिनी खे अखियुनि में पाणी अची वेंदो त हुन ऐं उते असांजो का बि लीडरशिप न आई। हींअर मुंहिंजो वञणु थियो ख़ैर पर मूं जॾहिं साईं काइम अली शाह सां इहा ॻाल्हि कई त असांजो हिकिड़ो कारकुन हुयो जेको साईं सुञाणंदो हुयो, छो जो उहो हर जेको इवेंट हूंदो हो लाड़काणे में या उते पेश हूंदो हुयो त जीअं हुनजी मूं चयो गुज़ारियो चई मां ईंदुमि। मूं चयोसीं चए हुननि जो केरु आहे त साईं चयो त आउं ईंदुसि हुनजी फ़ाता ते। मूं चयो इन जी दाह ॾियणु आयो आहियां त हेड़नि कारकुननि सां जेकॾहिं हीअ पोज़ीशन थी थिए त कारकुन केॾांहुं वञे। मुंहिंजो को ज़ाती कमु त हुयो कोन, त मूंखे साईं इहो चयो त आउं इनशाला सां गॾु ईंदुसि ऐं गॾिजी हलंदासीं। असीं हू कारकुन छा थो घुरे तव्हां खां? कारकुन इज़त थो घुरे। कारकुन पार्टीअ जो आहे, उहो पार्टीअ सां रहंदो, हुनखे कावड़ हूंदी पंहिंजी जॻह ते पर कढंदो, रहंदो पार्टी सां गॾु। मुंहिंजो इहो त तव्हां हुनखे इज़त ॾियो। तव्हां हुन खां का शइ छॾाइणु चाहियो था त तव्हां हुनखे इज़त सां छॾायो न। तव्हां हुकुम ॾेई तव्हां पंहिंजो था करियो त उहो कारकुन जेको पीपुल्स पार्टी जो आहे, जेको बेनज़ीर साहब सां जिन माण्हुनि कमु कयो आहे, जिन भुटे साहब सां जिन माण्हुनि गॾिजी कमु कयो आहे, उहो कीअं अव्हांजे दाबनि में ईंदो? मुकलब चयो आहे ऐं उनखे रिपीट थो कयां त जेका बि हींअर असांजे ज़िले जा साईं आहिनि, उन्हनि में अब्दुल सलाम थईम साहब जे घर खां सवा आउं सीनियर आहियां कारकुन, भले कारकुन आहियां, मूं वटि को उहिदो कोन्हे को आउं रहियो आहियां। ऐं मूं पाण चयो आहे डिस्ट्रिक्ट जी मीटिंग में दादा हाणे अवी सभु अची विया आहियो नवां दोस्त, हाणे महिरबानी करे मूंखे को अहिड़ो उहिदो न ॾिजो जो आउं उहो कमु ई न करे सघां। मूं पाण न वरितो आहे डिस्ट्रिक्ट में, छो जो सभु मूंखां जूनियर आहिनि। आउं ईअं वेठो आहियां, जेको पार्टीअ जो आउं नंढिड़ो माण्हू आहियां, नंढिड़ो ई कमु करे सघां थो न, उहिदे खां सवा बि करे सघां थो। ऐं हिते हलां फिरां थो जहिड़ो मुंहिंजो हाल आहे। ऐं उन्हनि हरनी यूसन में सभिनी दोस्तनि सां गॾु तहलके जो प्रेसिडेंट रहियो आहियां। उन खां सवाइ कारकुननि सां इन्हनि सां हथ जोड़ी हर जॻह ते वञूं था, उन्हनि सां जेको बि असांजो हाल आहे त असीं उहो करियूं था। असीं उनजो इनकार त असांखे आहे कोन को त असां उहो कोन करे सघिया आहियूं, असांखे हीअ शइ छो न मिली आहे। मूंखे को बि उन ते अफ़सोस या ॾुख कोन्हे को। जॾहिं पार्टी सम्झे थी त आउं ॾिसो न आहियां न, आउं छो घुरां? आउं पार्टी खे छो चवां त मूंखे हीअ कुझु ॾियो? जॾहिं पार्टी खे सम्झे थी त असांजो कमु हले पियो, आउं त सिर्फ़ु इहो थो रखणु चाहियां त कारकुननि खे इज़त ॾियो, वर्कर खे इज़त ॾियो, जेको पार्टीअ जो सरमायो आहे उनखे इज़त ॾियो। हींअर मां उन पेर ते आहियां, जेकॾहिं हुननि सां बेवाजबी थींदी त आउं इहो हुसैनी अलम जेको मूं खयो आहे, ऐं इमाम हुसैन रज़ी अला ताला अन्हा जो पैरोकार आहियां, त आउं खणंदुसि। पोइ मूंसां 5 हुजनि या 50 हुजनि, जे बेवाजबी थींदी त आउं इहो फ़ैसिलो हिननि खे ॾियणो पवंदो। असीं था फ़ैसिलो ॾियूं न, असीं फ़ैसिलो था ॾियूं, कारकुन फ़ैसिलो था ॾियनि अव्हांखे। अवी जेके लीडर आहियो उन्हनि खे कारकुन क़ुर शरीफ़ ते भुटे साहब जी मज़ार ते तव्हांखे कारकुन फ़ैसिलो ॾियनि था, तव्हां इनकारी छो आहियो? मां पुछणु थो चाहियां। असांजे ज़िले में जेको ज़िलो आहे हींअर, अॻे त असांजा दोस्त हींअर जेको सूबाई सदर आहे, सूबाई सीनियर नाइब सदर, उन खां पोइ सदर सरफराज़ राजड़ साहब आहे। हिते सूबाई यूथ विंग जो सदर बि सांगड़ ज़िले जो आहे। इंफॉर्मेशन सेक्रेटरी जेको पूरे सिंध जो आहे उहो बि सांगड़ ज़िले जो आहे। छा तव्हां ॿोड़ा आहियो? तव्हां ॿुधो कोन था? तव्हांजो कमु आहे न, छो ही पार्टी जी ॻाल्हि थिए, छो माण्हू वेही प्रेस कॉन्फ्रेंस कनि, छो उहे दोस्त तव्हां पुछण लाइ तयारु न आहियो? तव्हां कारकुन खे कारकुन सम्झण लाइ तयारु कोन आहियो। त ज़ाहिर आहे त उहो जेको माण्हू तंग थींदो त उहो जंग कंदो। असांजो को ज़ाती त को कंहिंसां को जहिड़ो कोन्हे न। असीं इहो था चऊं त पार्टी में पार्टी न ठाहियो।
असीं इहो था चऊं त पार्टी में आऊं इन तहलके में रहियो आहियां, मूंखां अॻु में रईस मोहम्मद अयूब, असां वटि उन टोटल जेके बि असां मीटिंग्स कयूं आहिनि उन जो रिकॉर्ड पेश करण लाइ तयारु आहियां क़यादत खे, ज़ाहिर कनि त मूं आऊं तहलके में रही मूं को ग्रुप बंदी कई आहे, उहे मीटिंगूं बि पयूं उन्हनि जी कार्रवाई ॾींदुसि पूरी मीटिंगुनि जी, त मूं ग्रुप बंदी कई आहे, मूं पीपुल्स पार्टी में वेही पीपुल्स पार्टी ठाही आहे, मोहम्मद अयूब चांडे पीपुल्स पार्टी में वेही पीपुल्स पार्टी ठाही आहे। असीं त हिते सदर थी रहिया आहियूं, असां बि हिते कारकुन, ऐं उहो दौर हो जंहिंमें को नालो खणण वारो कोन हो, असां आफ़ीसूं खोले इन शहरनि में वेठासीं, उते असां जेको हिज़्ब इख़्तिलाफ़ जो दौर हो जंहिंमें असां वटि सूबाई सदर पाया, हिते असां वटि रैलियूं बि निकितियूं, उन्हनि सभ में असीं अॻु में हुआसीं, उहो रिकॉर्ड आहे असां वटि, ईअं कोन त असीं को हवाई ॻाल्हियूं था करियूं। उन खां सवाइ जॾहिं आसिफ़ साहिबु 2004 में लाहौर आयो त वधि में वधि कारकुन हुया, उहे उते जेको आहे सो जेलनि में हुआ, उते असीं गॾु हुआसीं, उन्हनि जूं ज़मानतूं करायूंसीं, उन्हनि खे वरी मान ॾिनोसीं। साईं काइम अली शाह जो ॿी लीडरशिप जो थोराइतो मुंहिंजे ॻोठु आया हिते, उन्हनि खे असां अजरकूं ओढायूंसीं, उन्हनि खे मान ॾिनोसीं, कारकुननि खे मान ॾिनोसीं। ऐं हींअर बि उन्हनि पेरनि ते आहे त कारकुन खे तव्हां इज़त ॾियो, पीपुल्स पार्टी जे वर्कर खे इज़त ॾियो, उहो अव्हां खां ॿियो त कुझु बि कोन थो घुरे न, अव्हां खां इज़त थो घुरे। नाज़रीन, पीपुल्स पार्टी तालके सांगड़ जो अॻूणो सदर, पीपुल्स पार्टी जो बुनियादी वर्कर हाजी मोहम्मद अयूब वसाण सां मकानी चूंडनि जे हवाले सां जेका असांजी गुफ़्तगू थी आहे, ऐं इंशाअल्लाह ईंदड़ प्रोग्राम में कंहिं नए महिमान सां तव्हां सां गॾु मुख़ातिब थींदासीं। पंहिंजे मेज़बान एडी कुंबर खे ॾींदा इजाज़त। अला भाई।